छा थियो परेशान थिए? अरे यार इधर मथा ईद अचे पई नंढड़े ला चप्पल वरती आ ऐं दुकान मूंखे ॾिसण पियो अचे दुबई ते। हल भला चप्पल वठूं। हल भाईजान ही चप्पल ॾिसो बाटा जी आहे वीआईपी क्वालिटी जी आहे 1000 रुपया आहे तकरीबन 1000 रुपया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। भाईजान चप्पल तो ॾेखारियो नंढे ॿार जी 5 सालन जो ॿार आहे पर चप्पल एडी ॾेखारियो ईद अचे पई मथा। जी जी बा ही आहे माशाल्लाह सुठी चप्पल आहे नंढड़े जे लाइ। सो नंबर भी ओके आहे यार ईद अचे पई मथा को सुठी चप्पल हुजे। अच्छा ही आहे बाटा जी वीआईपी बेहतरीन क्वालिटी जी आहे। अच्छा ही कीअं आहे? जी बढ़िया है ना ही बढ़िया है। भाईजान घणे जी आहे? भाईजान ही 500 रुपया। 500 रुपया? जी हाँ भाई थोड़ो घट कोन थींदो? ना भाईजान का भी रियायत ना आहे मथा ईद जे तव्हां सम्झी रहो था असां मुश्किलात में असां खे छो जी आखिरी जी हाँ भाईजान तव्हांखे खपे त पोइ ॿुधायो। भाईजान ये मूं वटि 300 रुपया आहिनि पोइ तव्हां महिरबानी कंदा? ना बा ना असां रियायत वग़ैरह का शइ न आहे। भाईजान गरीब माण्हू आहियां मथा ईद बचे बि बेरोज़गार आहियां पोइ तव्हांखे वरी पाउं ॾेई वेंदुसि भाईजान। असां रोज़ाना सिस्टम न आहे असां ते सेठ नाराज़ था थियनि महिरबानी अच्छा जी सर कोन थींदो? ना बा ठीकु आहे पोइ हलूं था हलां। ए गुलबाज जानी जॾहिं तो वटि पैसा हुआ त तूं हल्की फुल्की चप्पल वठी छॾियां तुंहिंजी त नंढड़े जी ख़ुशी हुई। हाँ यार इधर जानी ॻाल्हि तो वारी सही आहे पर यार मूंखे चप्पल मूं इन लाइ कोन वरिती छो त इन पैसनि मां मूंखे घर जो राशन बि वठिणो आहे। हाणे जे चप्पल वठां थो त राशन मूंखे केरु वठी ॾींदो? सही तुम्हारी। भाईजान तव्हां दुकान ते आया मूं तव्हांजी ॻाल्हि सभु ॿुधी ऐं हीअ वठो चप्पल तव्हां पंहिंजे मुंहिंजे तरफ़ां नंढड़े पंहिंजे खे ॾेई छॾिजो। महिरबानी भाईजान।